सोचती हूँ ढलेंगे ये अंधेरे कैसे, सोचती हूँ कि ढलेंगे ये अंधेरे कैसे। लोग रुखसत हुए और लोग भी कैसे कैसे। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? 2007 असां सिंधियुनि जे लाइ ऐं असां सिंध जे लाइ, असांजी सिंध जे लाइ, सिंध जी तारीख़ में 2007 27 डिसंबर हिकु अहिड़ो ॾींहुं हुयो जॾहिं असांखे महसूसु थियो त असां सिंधियुनि खां को पंहिंजो घर भाती, पंहिंजो प्यारो असां खां परे हलियो वियो आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हर न्याणी जे लाइ हिकिड़ो रोल मॉडल जो कैरेक्टर प्ले करे रहियूं हुयूं। हर न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा थियणु चाहे पई। हर मां चाहे पई त मुंहिंजी तरबियत, मुंहिंजी सुञाणप शहीद राणी जहिड़ी हुजे। अॼु 14 साल थी विया आहिनि रावलपिंडी में उहो हादसो पेश आयो, लियाकत बाग में स्पीच कंदे वक़्तु। एतिरे अरसे खां पोइ बीबी पंहिंजे वतन आयूं हुयूं ऐं शायदि अॼु बीबी असांजे विच में हुजनि हा त ही जेको पॉलिटिक्स जो जेको हिकिड़ो गेम हूंदो आहे, अॼु शायदि पॉलिटिक्स डिफरेंट हुजे हा। अॼु शायदि हर न्याणी हिकु बेनज़ीर हुजे हा। पर मां अॼु इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त बीबी, असां तव्हांखे विसारियो न आहे। तव्हां असांजे दिलनि में अॼु बि राॼ कंदा आहियो। तव्हांखे सोचींदा आहियूं, तव्हांखे फॉलो कंदा आहियूं ऐं तव्हां असांजे दिलनि में हमेशह हूंदव। तव्हां आइडियल हुयो, तव्हां आइडियल माउ हुयो ऐं तव्हां आइडियल लीडर हुयो। तव्हां जहिड़े लीडर्स जी असांखे ज़रूरत आहे। काश काश तव्हां अॼु असांजे विच में हुजो हा त असांजो सिंध, असांजो पाकिस्तान अॼु अलाए किथे हुजे हा। तव्हांखे मिस कंदा आहियूं, हर वक़्तु तव्हांखे सोचींदा आहियूं ऐं तव्हां कॾहिं बि असांखां नथा विसरी सघो। उन सां गॾु गॾु अॼु हिकु ॿी शख़्सियत जी बि डेथ थी हुई जंहिंखे 3 साल थी विया ऐं उहा शख़्सियत हुई म्यूज़िक कंपोज़र, पाकिस्तान जो तमामु वॾो नालो ज़हूर ख़ान ज़ेबी साहबु। असांजा जेके म्यूज़िक डायरेक्टर ऐं म्यूज़िक कंपोज़र आहिनि, शानी भाई उन जा फादर, जिन जो मशहूरु गानो हुयो बिजा तीर बिजा ऐं उहो 1987 में रिकॉर्ड कयो वियो हुयो। ऐं उन खां पोइ जेको उन्हनि जो फेमस सॉन्ग हुयो अले मुंहिंजा मारूअड़ा, जेको खोड़ आर्टिस्टनि ॻायो बि आहे, इलाही प्रोड्यूसर्स उन्हनि खे प्रोड्यूस बि कयो आहे। सो बिल्कुलु इहो ई चवणु चाहींदसि त तव्हां सभिनीनि जे लवाहिकीन जेके बि आहिनि घर भाती, उन्हनि खे अल्लाह से सब्र अता करे। असांखां इहे शख़्सियतूं कॾहिं बि नथियूं विसरी सघनि। शानी भाई, अल्लाह आपको खुश रखे और आपके घर वालों को आपको अल्लाह सब्र दे और हमारी दुआएं आपके साथ और उनके साथ हैं। बस आख़िर में ये कहना चाहूँगी कि अल्लाह साईं जेके बि असांजा शहीद आहिनि, जेके असां सां विछड़ी विया आहिनि, उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम ॾे, उन्हनि जा दर्जात बुलंद करे। शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि ऐं अॼु तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे। सरप्राइज़ थोरी देरि में ओपन कंदासीं। प्रोग्राम जो स्टार्ट असां करे चुका आहियूं। थोरी देरि में सरप्राइज़ तव्हांजे लाइ ओपन कंदसि त उहो सरप्राइज़ कहिड़ो आहे। अॼु जेका गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहे उहो हिकिड़ो सरप्राइज़ आहे तव्हां सभिनीनि जे लाइ ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए उनखे हिते ॾिसी करे। शोभी भाई सां बि ॻाल्हाइणु चाहींदमि ऐं शोभी भाई खां बि पुछंदसि त उन्हनि खे अॼु जो सरप्राइज़ कीअं लॻो। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं शोभी भाई? ठीक है? अस्सलाम वालेकुम किरण, बिल्कुल ठीक, ज़बरदस्त और थोड़ा सा दिल सोगवार है। थोड़ा नहीं बल्कि बहुत, यूँ कह लीजिए कि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो थी वो हमारी आइडियल लीडर जिसे कह सकते हैं। और अभी मौजूदा दौर हम देख रहे हैं पाकिस्तान का उस वक्त जो एक पोजीशंस थी वो मैडम की होते हुए जो पोजीशन थी वो इस वक्त नज़र नहीं आ रही। ये तो हमारी गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है कि दोबारा कर लें, लेकिन ये है कि उनका गम हम कभी भूल नहीं सकते। ये एक ऐसा खलिया है जो कभी पुर हो नहीं सकता और ऐसी पुरवकार लीडर, ऐसी खातून जिसे कहते हैं शेरनी है पाकिस्तान का खिताब हम दे सकते हैं। शायद हमें दोबारा मैसर ना हो तो हम उन्हें बहुत दिल से खैराज तहसीन
पेश करते हैं, करते रहेंगे। बिल्कुल। और देखें ना कि पहली खातून जो 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर बनी और कौम के लिए, मुल्क के लिए उन्होंने हमेशा अच्छा ही किया। बिल्कुल। और मैं तो यही कहूँगा, हम उनके लिए क्या दुआ कर सकते हैं। मोहतरमा के लिए जो उनकी खदमात थी वो तो वैसे ही जन्नतुल फिरदौस में होंगी, लेकिन फिर भी एक रस्म है, एक वो है, तो हम यही कह सकते हैं कि अल्लाह रब्बुल आलमीन उनके दर्जात बुलंद करें और उनको जन्नतुल फिरदौस में जगह अता करेंगे। और हमारे ज़हूर ख़ान ज़ेबी साहब जो थे वो उस्ताद के उनका रुतबा, और कई चीज़ें उनकी हिट, पिजा तीर पिजा अल्ले तो हमारे सामने है, लेकिन उसके अलावा तो हाँ जी, अंकल ज़ाहिर है फैमिली टर्म से, क्योंकि शानी भाई से दोस्ती थी, तो ज़ाहिर है बड़े मतलब जिसे कहते हैं कूल माइंड इंसान, प्यारे, मोहब्बत करने वाले, प्यार करने वाले, क्योंकि उनके काम से ही नज़र आ जाता है कि वो क्या शख्सियत थे। और मैं ये कह सकता हूँ कि उनके लिए भी मैं यही कह सकता हूँ कि वो हमारे सर पे साया थे, म्यूज़िक इंडस्ट्री के ऊपर एक साया था वो, जो हमसे बिछड़ गया। तो उनके लिए भी यही है कि मौला पंचतन पाक उनको बहुत उनके दर्जात बुलंद करेंगे। और आज का आपको सरप्राइज तो ऐसा है कि दिल हैप्पी हो गया है। आए थे सोगवार, अभी खुशगवार मूड में, क्योंकि हम हमेशा सिर्फ आवाज ही सुनते थे, आज हमें पिक्चर देखने को मिली है। बिल्कुल पिक्चर देखने को मिली है। थोड़ा सा मौसम के हवाले से बात करते हैं, उसके बाद सरप्राइज को थोड़ा सा और सरप्राइज रहने देते हैं। वेदर किरण तो ये मेरा फेवरेट वेदर है, और जो भी सेंट्रल एशिया अल्लाह रब्बुल आलमीन ने चलाया हुआ है, मजेदार है। अच्छा, इस वक्त ये है कि मुझे राइडिंग बहुत पसंद है, चाहे वो हॉर्स राइडिंग हो या बाइक हो। तो मुझे बाइक पे मैं सुबह से घूमे चले जा रहा हूँ, क्योंकि मुझे बहुत मजा आ रहा है। मेरी बेटी भी मेरे साथ थी, पापा वो भी मुझ पे ही चली गई है बिल्कुल, कि नहीं वो भी तैयार हो के पापा आई एम रेडी, चलें बाइक पे। तो हम मॉर्निंग से जी निकले में। और आपको तो पता है 2-3 दिनों से मेरी गाड़ी खराब थी, और मैं जिस तरीके से यहाँ पे पहुंच रही थी, आज मैंने सोचा था कि मैं भी जो ना थोड़ा सा ये हवाएं और ये मौसम एंजॉय करती हुई आऊंगी किसी ना किसी तरीके से, लेकिन ऐसा हुआ नहीं, वो रह गया। गाड़ी में बंदा कैसे एंजॉय करता है? नहीं कर सकता। गाड़ी खड़ी है, मैंने बिल्कुल उसको हाथ भी नहीं लगाया। मेरे पास बाइक है नहीं। तो हम तो दोनों बाप बेटियां बाइक पे निकले, हमें जो चीज़ खाने की मिल रही थी, पकोड़े, समोसे, जो भी चीज़ें हम रास्ते में वो उसको एंजॉय कर रहे हैं। ज़बरदस्त जी व्यूअर्स, माशाल्लाह सा कल रात खां वठी वेदर ॾाढो ऑसम थी वियो आहे ऐं हर जाइ ते बारिश थी रही आहे। कल मूंखे ख़बर पई त सभिनि खां पहिरियां हैदराबाद में काफ़ी तेज़ बारिश थी वई, ऐं उन खां पोइ वरी रोहड़ी साइड ऐं वरी ॿियनि जायुनि ते बि मूंखे ख़बर पई त इलाही तेज़ बारिश थी आहे। बिल्कुल वेदर ज़रूरु इंजॉय कयो, पर उन सां गॾु गॾु एहतियात बि ज़रूरु कयो। ऐं मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं बि बारिश वारो सीज़न ईंदो आहे, मींहुं वसंदो आहे, त पोल्स जेके हूंदा आहिनि, बिजली जा जेके खंबा हूंदा आहिनि, स्पेशली ॿारड़नि खे उन्हनि खां परे रखंदा कयो। ऐं जेको जानवर आहे उनखे बि जेकॾहिं तव्हां उन्हनि सां ॿधो था त उन्हनि खे एहतियातन हटाए छॾियो, छो त पाकिस्तानी इलेक्ट्रिक ते जेको आहे को भरोसो कोन्हे को, कंहिं वक़्तु बि ख़ुदा न ख़्वास्ता शॉर्ट सर्किट थी सघे थो ऐं जानी माली नुक़सानु थी सघे थो। त इन करे जेको आहे जानवरनि सां गॾु गॾु पखियुनि जो बि ज़रूरु एहतियात कयो, ख़्यालु रखो उन्हनि जो, ऐं ॿारनि जो बि ख़्यालु रखो ऐं पंहिंजो बि ख़्यालु रखो। वेदर ॾाढो सुठो आहे, सी बि आहे, उन खां बि जेको आहे थोरो एहतियात कयो। ज़रूरु एंजॉय करणु पंहिंजी जाइ ते आहे, पर एहतियात बि लाज़मी आहे। सो हाणे कयूं था जेको आहे सरप्राइज़ हिते ख़तमु। असांजे शो में हिकिड़ी ॿारड़ी फ़ोन कंदी आहे, डेली न त ॿिए टे ॾींहं कॉल हुनजी ज़रूरु ईंदी आहे। हो प्यारी प्यारी जेको आहे वाई बि ॿुधाईंदी आहे, ग़ज़ल बि ॿुधाईंदी आहे, कसीदो बि ॿुधाईंदी आहे, ऐं उनजो नालो आहे आमना लिटिल स्टार। मां उनखे चवंदी आहियां शाइनिंग स्टार। सो अॼु आमना असांजे शो में गेस्ट आहिनि, ऐं आमना खां पुछंदासीं त आमना एतिरो सफ़र तय करे आयूं आहिनि त आमना किथां खां आयूं आहिनि ऐं आमना हेसी ताईं कीअं पहुतियूं। बिल्कुलु उन्हनि सां खोड़ सारी कचेरी कंदासीं। ऐं अॼु असांजे शो जे दौरान जेको आहे तव्हां कॉल्स कयो, आमना खे एप्रिशिएट कयो, ऐं आमना जहिड़ा ॿिया बि जेके बि ॿार आहिनि ऐं जेके बि ॿार ॻाइणु चाहिनि था ऐं असांजे शो में अचणु चाहिनि था त बिल्कुलु कॉल कयो। स्पेशली ज़ैन, मां तव्हांखे चवणु चाहींदसि, तव्हां बि काफ़ी ॾींहंनि खां कॉल नाहे कई। जॾहिं बि आमना कॉल कंदी आहे तव्हां हमेशह पुछंदा आहियो आमना जो, त आमना कॉल कई आहे, त बिल्कुलु अॼु आमना असांजी गेस्ट बि आहिनि। ऐं इनशाला इन फ्यूचर मां तव्हांखे बि हिन शो में ॾिसणु चाहींदसि
तव्हां बि ज़रूरु अचिजो ऐं तव्हां बि अॼु कॉल ज़रूरु कजो, आमना खे एप्रिशिएट कजो ऐं तव्हां बि अॼु असांखे कुझु न कुझु ज़रूरु ॿुधाइजो। त आमना खे वेलकम कंदासीं, आमना सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम आमना। वालेकुम अस्सलाम। आप कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। ॾाढो सुठो थो लॻे आमना, तव्हांखे जेको आहे साम्हूं ॾिसी करे। हमेशह तव्हां सां जेको आहे ॻाल्हाईंदा हुआसीं फ़ोन ते ऐं तव्हां असांखे इलाही इलाही गाना बि ॿुधाईंदा हुआ। कीअं थो लॻे तव्हांखे हिते अची? मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं अॼु तव्हां मां रोज़ु मां तव्हांखे कॉल कंदसि ऐं अॼु तव्हांजी दुआउनि सां मां हिते आहियां। थैंक यू आमना। पर तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां आया किथां खां आहियो? मां हिंगोरने मां आई आहियां। हिंगोरनो मां आया आहियो? जी। त हिंगोरनो कहिड़े पासे आहे? ऐं मिरपुर साइड जे पासे में आहियां। मिरपुर खां थोरो तव्हां अॻियां वेंदा त तव्हां कंहिंखां पुछंदा हिंगोरनो किथे आहे त तव्हांखे सभु को ॿुधाए छॾींदो। सही। त हिंगोरनो में आमना खे सुञाणींदा आहिनि? जी। कीअं सुञाणींदा आहिनि? तव्हां कंहिंखां पुछंदा त आमना ख़ान जो घर कहिड़ो आहे तव्हांखे केरु ॿुधाए छॾींदो। हा हलो माशाअल्लाह सां। आमना ते ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हां सां कचेरी था कयूं, ठीकु आहे? जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, बि हर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं आमना हिते असां सां गॾु मौजूदु आहे। आमना खे अॼु एप्रिशिएट करण लाइ ज़रूरु कॉल कजो ऐं आमना खां जेकॾहिं का फरमाइश करणु चाहियो था त उहो बि तव्हां करे सघो था। ऐं मां चाहींदसि त अॼु स्पेशली जेके व्यूअर्स आहिनि असांजा, इहे जेको नयो टैलेंट आहे असांजो, जेके ॿार आहे जेके अॻिते वधणु चाहिनि था, त उन्हनि खे ज़रूरु एप्रिशिएट कंदा कयो। जीअं अॼु आमना असां सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं अहिड़ा ॿार ॿिया बि आहिनि त ज़रूरु अचनि ऐं KTN जो प्लेटफॉर्म तव्हांजे लाइ हाज़िर आहे। आमना, तव्हांखे छा थो लॻे त तव्हां जेकॾहिं अॼु हिते आया आहियो त ऐं उन खां पोइ तव्हांजा रस्ता कीअं आसान थींदा? अगरि वॾनि जूं दुआऊं हुजनि ऐं तव्हां हेतिरो सपोर्ट कयो पिया त इनशाला अॻिते मां कामयाबु थी वेंदसि। इनशाला इनशाला बिल्कुलु। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं असां चाहींदासीं त तव्हां अॻिते वधो ऐं तव्हां ईअं तरक़ी कंदा रहो। त आमना, तव्हांजी एज केतिरी आहे? हाणे मां तक़रीबन 10 सालनि जी थी वई आहियां। माशाअल्लाह, 10 सालनि जा थी विया आहियो। ठीकु आहे। त अञा केतिरा नंढा हुआ तव्हां जो तव्हां शुरूआति कई ॻाइण जी? जॾहिं मां 8 सालनि जी हुअसि तॾहिं मां स्टार्ट कयो। तॾहिं खां? त तव्हांखे कंहिं सेखारियो आहे? जेको सो आहे हिन मुंहिंजो उस्ताद बि आहे सरजान मोहम्मद काका। ऐं जेको बचपन में त मुंहिंजो अबू ॻाईंदो हो त पोइ मां उन्हनि खे ॾिसी ॾिसी त ऐं मुंहिंजा जेके ॿिया सिंगर आहिनि उन्हनि खे मां ॾिसी ॾिसी ऐं उन्हनि वांगुरु मतिलबु उन्हनि जी उन वांगुरु त मां ॻाए नथी सघां, पर मां थोरी कोशिशि कंदी आहियां त मां पंहिंजो आवाज़ु मतिलबु सुठो करे सघां। सही। बाबा जे बचपन में, तव्हांजे बचपन में? न, जेको सो आहे जॾहिं मां नंढड़ी हुअसि त मां जॾहिं नंढड़ी हुअसि त मुंहिंजो अबू ॻाईंदो हो। जी, मुंहिंजो अबू ॻाईंदो हो त पोइ मां उन्हनि खे ॾिसी ॾिसी पोइ जॾहिं मां वॾी वॾी थींदी वियसि त पोइ बसि मुंहिंजो आवाज़ु सुठो थींदो वियो। त पोइ अबू चयो हाणे हिन जो आवाज़ु सुठो आहे, त पोइ अबू मूंखे तमामु घणो सपोर्ट कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह। आमना, तव्हां सां कचेरी अञा बि करणी आहे। हिते कॉल था वठूं, कॉल खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। असां सां गॾु कॉल आहे अलीगुल भट्टी भाजी, सदर कराची मां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण चयो त तव्हांजी तमामु टीम खे, तव्हांखे ऐं मुंहिंजी नंढड़ी थी आमना खे बाशुक्र खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि भाउ? ठीकु आहियो? ख़ुशि रखे। हिकु त जेको अॼु असां तमामु पाकिस्तानियुनि जे लाइ अफ़सोस ॾींहुं जेको लाइक़ु ॾींहुं आहे हिकिड़ो जेको असांखां असांजी हीरो असांजी लीडर जेका आहे जो केॾी असांखां जुदा थी वई ऐं असांखे हिकिड़ो हर माण्हू खे जहिड़ो यकीन करे वई किरण। हलो जी 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 भाउ जी भेण। ॿियो आमना खे जेको आहे सो तमामु शाबाश ॾिनुमि, तमामु आमना जी सुठी कोशिशि आहे ऐं तमामु ख़ुशी थी आहे आमना खे सामने जेको स्क्रीन ते ॾिसी। ऐं आमना जे लाइ अलीगुल चाचा बाबा संजे उनजे तरफ़ां अगरि रहास जो कहिड़ो मसइलो आहे मुंहिंजो हे जनाज़ अली भरिसां घर आहे। बिल्कुलु 24 कलाक गॾु या दरवाज़ा खुलिया था न पंहिंजे वालिद सां 5 माण्हू भली केरु हुजे मूं वटि अची सघनि था। बिल्कुलु भाउ, बिल्कुलु। ऐं इहो ई अॻे ताहिर वटि मुंहिंजो नंबर आहे। कंहिं शइ जी बि बारिश लॻी पई आहे अॻे अची आमना वारनि खे मसइलो आहे परे खां आयल आहिनि, मां हिननि खे जिते चवंदुमि त वठी वेंदो मां न हिते मूं वटि अचनि बि ऐं मूंखे ख़ुशी थींदी। जी भाउ। ऐं अलाह जो शुक्र आहे ॾाढो सुठो हिनजी कोशिशि आहे अॻिते हिनखे अलाह कंदो। हिकु ज़माने में असां हुजूं या न हुजूं किरण हे वॾी कहाणी थींदी।
इंशाल्लाह आमीन आमीन। इंशाल्लाह अदा तो दुआ हुजन। हिनखे जीअं शोभी भाउ पाईंदो आहे सभु पाईंदा आहियूं, हिनखे तमामु मूंखे पसंदि आहे। जी जी हिकु दफ़ो अॻु में बि हिनखे जेको आहे सो तव्हांजे प्रोग्राम अॻु में बि हिनखे मूं दावत ॾिनी, मुंहिंजो बाबा जॾहिं अचिजो मूं वटि अचिजो इंशाल्लाह इंशाल्लाह। त थोरो ॻाल्हाईंदुमि मां दीदी सां आमना सां। ॻाल्हायो ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह पुत्र, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे बाबा, मूंखे चाचा चई छॾियो तव्हां, मां बाबा मां पी छॾियो आहियां। जी जी तव्हांखे मूं अॻु में बि चयो, तव्हां मूंखे ॾाढा सुठा लॻंदा हो ऐं तव्हांजे लाइ मां हर ॻाल्हि में तव्हांजो मां बिल्कुलु नालो खणंदो आहियां। बाबा तव्हां अगरि किथे मसइलो हुजे त मुंहिंजो घर वेठे आहे हिते, बिल्कुलु जनाब साल में रहंदो आहे। तव्हां मूं वटि बाबा पंहिंजे सां गॾु जंहिंसां बि आया मूं वटि अची सघो था ऐं दिलि सां मां तव्हांजी दावत थो कयां। जी जी बिल्कुलु अदा, ज़रूरु ईंदासीं तव्हां वटि, ज़रूरु ईंदासीं तव्हां वटि। मुंहिंजो नंबर भाउ टायर वॾा अथव, तव्हां वटि थी वई हुन खां मूंसां ज़रूरु आया हो, मिलिया वञिजो, पोइ 5 घड़ियूं 5 मिंट 5 सेकंड मूं को ॾींदा वञिजो बाबा। जी जी अदा, ज़रूरु ईंदासीं तव्हांजे घर इंशाल्लाह। किरण ॾाढो सुठो मौसम लॻो पियो आहे, फर्स्ट क्लास, ऐं पकोड़नि जलेबी खाइण जो दिलि करे थो, पर बीमार आहे, खाई कोन थो सघां। जी 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 भाउ तव्हांजे करे भाउ मज़र खे अंसार खोसे खे दुआ आहे, असांजी भेण तमामु जीअं अची आमना प्यारी आहे, दुआ आहे हैदराबाद खां, उहा मूंखे तमामु पंहिंजी भेण न को प्यारी आहे, उनजे लाइ जेको आहे सो ऐं सलाम चवंदुमि। वालेकुम सलाम। मुंहिंजी भांजी जी पिंडी खां तव्हांजो प्रोग्राम ख़ासि ॾिसे पई, अच्छा उनखे सलाम चवंदुमि। बाक़ी वालेकुम सलाम। अल्लाह तव्हांजी टीम खे सॼा आबाद रखे, आमीन आमीन। मेरा आख़िर में अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। थैंक यू अदा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं बिल्कुलु जेका ॻाल्हि तव्हां कई त असां दावत था ॾियूं हिननि खे, असां सिंधियुनि जी इहा ई त ख़ासियत आहे, इहा ई त महिमान नवाज़ी आहे, इहा ई त मोहबत आहे। भले असांजा रत जा रिश्ता हुजनि न हुजनि, हिकिड़ो इज़त जो रिश्तो त आहे न, क़ाइमु आहे इहो। इहा मोहबत मां चवां थी असां सिंधियुनि में ता क़यामत ई रहे, ऐं इहा हर ॿोली वारे इंसान में रहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा मां ज़रूरु हिते चवणु चाहींदसि त बेनज़ीर बीबी शहीद राणी जी अॼु जेका वरसी आहे सो उहो असांखे यादि आहिनि ऐं हमेशह असांजे दिलनि ते राॼ कंदियूं, हमेशह असां उन्हनि जे लाइ दुआगो हूंदासीं। पर अॼु ही जेके नियाणियूं अची रहियूं आहिनि, कमु करे रहियूं आहिनि, अॻिते वधी रहियूं आहिनि, त हर नियाणी जे अंदरि हिकिड़ी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा मौजूदु आहे ऐं उहा हर फील्ड में आहे ऐं हर फील्ड में तरक़ी करे रही आहे, पंहिंजो नालो ठाहे रही आहे। त बिल्कुलु जॾहिं बि तव्हां अॻिते वधो था त बीबी खे यादि कंदा रहो ऐं उन्हनि जो जेको आहे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ठाहे छॾियो, दिमाग़ में हिकिड़ो स्केच ठाहे छॾियो त असांखे वॾे थी करे बीबी मोहतरमा जहिड़ो थियणो आहे। त बिल्कुलु टाइम ज़ाया न कंदासीं, मूंखां त सफ़ा इंतज़ारु नथो थिए। आमना हींअर तव्हां असांखे छा था ॿुधायो? हींअर जेको सो आहे मां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भीटा जी वाई ॿुधाईंदसि, राणल तो बिन रात। सही।
Very much शोभी भाई, बहुत अच्छा बजाया आपने। वाह 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 आमना, माशाअल्लाह माशाअल्लाह। ॾाढो ॾुखियो ऐं ॾाढी ॾुखी शाइरी, तव्हां कीअं था ॻायो? आप ही जेको सो आहे असां जेको सिंधी आहियूं, असांखे जेको सिंधी ॻाइणु घुरिजे। ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको सिंध जो न पर पूरी दुनिया जो जेको वॾे मां वॾो शाइर हो, जेको हाणे असांजे विच में न रहियो आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। असां जेॾी महिल इन्हनि जो नालो वठंदा आहियूं त असांखे इन्हनि जो नालो बि इज़त सां वठणु घुरिजे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। ऐं मां इन्हनि जूं वायुनि खे जेको सो तमामु घणो पसंदि कंदी आहियां। ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं जेके वायूं आहिनि त मुंहिंजे अबू खे बि जाम वणंदियूं आहिनि। ऐं इन करे मां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वायुनि खे तमामु घणो पसंदि कंदी आहियां। इन करे ऐं उन्हनि जूं वायूं पढ़ंदी आहियां। यादि कीअं कंदा आहियो? यादि जेको सो आहे पहिरीं मां जेको हूंदो आहे सॉन्ग, उन खे पहिरीं मां पूरी तरह सां ॿुधंदी आहियां, पोइ थोरो थोरो ॻाईंदी आहियां, त ईअं ई यादि करे वेंदी हलो आहियां। ज़बरदस्त माशाअल्लाह। हिते जेको आहे कॉल था वठूं पिया, असां सां गॾु कॉल बि आहे। साकी अबड़ो भाउ आहिनि असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, नबी खुश आहियो? तबियत सही आहे भेण? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मालिक जा एहसान नबी तव्हांखे, शोभी भाई खे, KTN जे रंगनि भरी शाम जी सॼी टीम खे, सॼे सत खे मुंहिंजा सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। दी ॾाढो ज़बरदस्त अॼु त जेको आहे सो दिलि ख़ुशि थी वई असांजी। सॼी सिंध ॾिसे थी पई, ॿुधे थी पई। अदी आमना खे ॾाढो ॿुधो। ऐं मूंखे त सच पुछो त आपदा तरीन साहिबा जो जेको बचपन आहे, उन जेको इर्तिकाई फनी सफ़र हो, उहो यादि अची वियो। सही। ऐं शायदि इन ई उमिरि में इहा ई उमिरि लॻे थी पई जॾहिं मोहतरमा आपदा परवीन साहिबा फन जी दुनिया में पाण मञाइणु शुरू कयो जी। ऐं हिकिड़े मीरपुर ख़ास जे हिकिड़े इलाइक़े मां KTN खे सलाम आहे, KTN जे इंतज़ामिया खे, सॼे सत खे सलाम आहे जो सिंध जे एॾे सुहिणे टैलेंट ऐं हिकिड़ो हिकिड़ी अदी हिकिड़ी न्याणी आहे ऐं उन न्याणीअ जो छा त फन आहे, छा त आवाज़ आहे। मूंखे त लॻे थो त अदी फनी हवाले सां बि पंहिंजी जाइ ते, पर फिक्री हवाले सां बि ॾाढी रिच महसूस थिए थी पई। बिल्कुलु अदीअ जी सुठी तरबियत थियल आहे माशाअल्लाह सां जी। KTN खे मां बिल्कुलु इहो क्रेडिट वञे थो पियो त KTN सिंध जी कुंड कुंछ मां ऐं जेको टैलेंट आहे सिंध जो, सिंधी म्यूज़िक जो, अदब जो, फ़लसफ़े जो, साइंस जो, उहो चूंडे जेको आहे सो पंहिंजे स्क्रीन ते हाणे असां सिंध वारनि खे, सॼी दुनिया वारनि खे ॾेखारे थो। सिंध जे हिन असांजे क़ौमी जेको चैनल आहे KTN, मां वरी बि उनखे ॿिन्ही हथनि सलाम थो पेश कयां। वॾी महिरबानी अदा। उनजे सरवाणनि खे, उनजे रूह रवां खे सभिनी खे सलाम थो पेश कयां। वालेकुम सलाम भाउ, थैंक यू अदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ जी। व्यूअर्स, वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, काले न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं आमना सां कचेरी करे तमामु सुठो लॻी रहियो आहे। सीरियसली पुछो त मुंहिंजो दिलि ॾाढो ख़ुशि आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं नंढियूं छोकिरियूं जेके आहिनि, असांजी जेके सिंध जी जेके न्याणियूं आहिनि, अहिड़ी ख़ूबसूरत जेके असांजूं पंहिंजियूं जेके न्याणियूं आहिनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं अॻिते वधनि थियूं, पंहिंजी महिनत कनि थियूं ऐं पढ़ाई बि कनि थियूं गॾो गॾु। त आमना सां पुछंदासीं बि त पढ़ाई बि कनि थियूं, ॻाइनि बि थियूं, कीअं मैनेज कंदियूं आहिनि सभु कुझु। पर उन खां पहिरियों असां हिते कॉल वठंदासीं। सीनियर सिटीज़न आहिनि अहमद नवाज़ लाशारी भाउ जी कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि भाउ? ठीकु आहियो? ॿियो ख़ैर आहे जी? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी। अॼु अल्लाह हयाती ॾे अॼु आमना खे वाजो वादी आवाज़ आ मौला खुश रखन माशाअल्लाह। आमीन आमीन आमीन। हेलो अदी आमना के ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम चाचा, कीअं आहियो? अबा खैर अल्लाह खुश रखंदो। जी मुंहिंजा बच्चा बि तव्हां कशीदा वग़ैरह नुंहं पढ़ंदा आहिनि, दुआ करे उहे बि कुझु न कुझु मौला जी स्टेज ते पंहिंजो गौरव वठंदा रहनि इंशाअल्लाह। पोटे मोहम्मद बाक़िर सां जी 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 ख़्वान बि आहे। जी जी। हेलो
हेलो अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम जी, मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो दादी? मां बिल्कुलु ठीकु आहियां। त तव्हां कीअं आहियो? तबियत कीअं आहे? खैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां पाण ॻाईंदा आहियो? जी जी, कसीदो कुझु ॿुधायो? ॿुधायो कसीदो ॿुधायां थो हिकिड़ो। जी जी भले ॿुधायो। के फातिमा ज़हरा सलाम अलैहा जी शान में हिकिड़ो सुभान अल्लाह, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले। तू बड़ी सखी है फातिमा, 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 मौसले अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, इख्तियार कुन के बावजूद, माशाअल्लाह। इख्तियार कुन के बावजूद, चक्की पीसती है फातिमा, सुभान अल्लाह। तू बड़ी सखी है फातिमा। सुभान अल्लाह माशाअल्लाह। बाक़ी तव्हां छा कंदा आहियो? पढ़ंदा आहियो? जी जी, मां स्टूडेंट आहियां, कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 6th क्लास में। माशाअल्लाह। ऐं जेको आहे तव्हां सिखंदा आहियो या तव्हां पाण ई ॻाइणु शुरू कयो आहे? जी मां सिखंदा आहियूं। सिखंदा आहियो, हलो सही आहे, ज़बरदस्त। ऑल द बेस्ट पुट तव्हांखे। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे ऐं ईअं ई जेको आहे तरक़ी कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़। आमना, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजी सिंगिंग खे? पहिरीं त जेको सो आहे आपी, पहिरीं त पढ़ाई आहे। अगरि इंसानु पढ़ियल न आहे त जे पढ़ियल हूंदो त उन जे अॻियां रोशनी हूंदी, जे पढ़ियल न हूंदो त अॻियां ऊंधाई हूंदी। सही। ऐं पढ़ियल हुजे त अॻियां जेको सो तव्हां वधंदा आहियो त पोइ मसइला तव्हांखे न थींदा आहिनि। ऐं इन शइ में अगरि पढ़ियल आहियो त तव्हांखे जल्दी मतिलबु तव्हां सिखी वेंदा आहियो। ऐं पढ़ाई खे मां पूरो टाइम ॾींदी आहियां ऐं सिंगिंग खे मां पूरो टाइम ॾींदी आहियां। तव्हां छा पढ़ंदा आहियो हींअर? हींअर मां 4th क्लास में पढ़ां पई। 4th क्लास में आहियो ऐं पोइ तव्हां पढ़ाई बि कयो था, सिंगिंग बि कयो था, तव्हांखे मसइलो न थींदो आहे? न, को बि मसइलो न थींदो आहे आपी। बसि पहिरीं मां थोरो रियाज़ करे वेंदी आहियां, पोइ पढ़ाई खे बि टाइम ॾेई छॾिबो आहे। सही। तव्हां घणा भाउ भेण आहियो? मुंहिंजूं 7 भेणूं आहिनि ऐं 6 भाइर आहिनि। घणा भाइर? 3 भाइर। उहो ई मां सोचां पई। 6 भाइर, 3 भाइर आहिनि तव्हांजा ऐं तव्हां 7 भेणूं आहियो। माशाअल्लाह सां। तव्हांजो कहिड़ो नंबर आहे? आऊं 6 नंबर ते आहियां। 6 नंबर ते आहियो। त तव्हां खां जेके वॾियूं भेनरूं आहिनि उन्हनि खे बि शौक़ु आहे ॻाइण जो? न, उन्हनि खे न आहे, पर जेके मुंहिंजी फस्ट मतिलबु जेके वॾे मां वॾी भेण आहे उनजो आवाज़ु तमामु सुठो आहे अञा बि। पर जॾहिं मतिलबु हाणे आपी उहा वॾी सारी थी वई आहे, मतिलबु अञा बि उनखे तमामु ॻाइण जो शौक़ु आहे। पर जॾहिं असांजा मतिलबु ॻाइण न ॾींदा हुआ, जॾहिं हुननि जो मतिलबु दौर जॾहिं मूं जेतिरी हुई त उन्हनि खे ॻाइण न ॾींदा हुआ, त हाणे वरी मसइलो थी वियो आहे। इन करे मुंहिंजो अबू मूंखे तमामु घणो सपोर्ट कंदो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवणु चाहींदसि त बाबा जेको तव्हांखे सपोर्ट करे थो न, ऐं दुनिया सां विढ़े थो ऐं सभिनीनि सां जेका विढ़ी करे हिकिड़ी महिनत करे थो तव्हांजे लाइ, तव्हां ॿारनि खे पढ़ाए थो, तव्हां ॿारनि खे परमिशन ॾिनी अथई, हर तरह सां तव्हांखे सपोर्ट करे थो। कॾहिं बि बाबा खे, अम्मी खे लेट डाउन न कजो। जी बिल्कुलु। ठीकु आहे? उन्हनि जो चवणु मञिजो हमेशह ऐं हमेशह उन्हनि जी इज़त कजो। जी। ऐं माउ जे पेरनि जे हेठां त जन्नत हूंदी आहे। अगरि माउ जी पाण नाफ़रमानी कंदासीं त कॾहिं भले जेतिरियूं बि कोशिशूं करे छॾियूं, जेतिरो पैसो ख़र्च करे छॾियूं, पर अॻियां न वधी सघंदासीं। माशाअल्लाह, इहा तरबियत आहे। व्यूअर्स, तव्हां पाण ॾिसी सघो था, मूंखे चवण जी का ज़रूरत कोन्हे का।
हिकिड़े अहिड़े शहर मां हिकिड़ी अहिड़ी छोकिरी आई नंढड़ी जेका सिर्फ़ु आवाज़ जंहिंजो असां सिर्फ़ु आवाज़ सुञाणींदा हुआसीं, ख़बर पवंदी त हा भई आमना जी कॉल आहे। अॼु आमना उहा असां सां गॾु हिते शो में मौजूदु आहे, सॼो शो करे रही आहे। ऐं माशाअल्लाह सां मां इन्हनि जे माउ पीउ खे सलाम करणु चाहींदसि। अदा उन्हनि जा बाबा बि बिल्कुलु आहिनि, उन्हनि सां बि जेको आहे ॻाल्हाईंदासीं थोरी देरि में। ऐं उन्हनि खे बि सलाम आहे, हिन जी अम्मा खे बि सलाम आहे त तव्हां एतिरे ॿारड़ी खे एतिरी सुठी तरबियत ॾिनी आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे ॿियनि ॿारनि खे बि एतिरी सुठी तरबियत ॾिनी हूंदी। इहो तव्हांजी महिनत आहे, तव्हांजो सफ़रु आहे इहो जेको तव्हां इन्हनि खे ॾिनो आहे। असां सां गॾु हिते कॉल बि आहे, असगर जूणे जो भाउ आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, तव्हां मौजूदु, कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे। बता तव्हां अरे जत लहणो जे हेड़ा सिंध जा आवाज़ हिकिड़ा लिकियल पाराड़िन में जे कुंड पासन में जे तव्हांखे जत लहणो ये किचन आहे जे अहिड़नि आवाज़नि खे तव्हां ॿाहिरि कढी अचो था। महिरबानी अदा जी। ऐं ॿियो त मां नंढड़ी आमना सां मुखातिब थी। जी जी प्लीज़ ॻाल्हायोसि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पुट छा हाल आहे? जी सर मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? हा अल्हम्दुलिल्लाह। सुञाता? जी जी सर असगर। हा ॿुधा सर मां तव्हांजो गीत ज़रूरु ॻाईंदसि। हा हा जी 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 ॿियो सभु खैर अलाह साईं तव्हांखे शौक़ु नसीब कंदो। आमीन आमीन। तव्हांजा दुआगू आहियूं। जी सर थैंक यू अदा, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी आमना पोइ हींअर छा था ॿुधायो? हींअर जेको सो आहे मां गज़ल ॿुधाईंदसि। और ये बड़ी खूबसूरत गज़ल है, इसमें कोई शक नहीं। और इस गज़ल में मैंने बड़े बड़े अच्छे अच्छे लोगों को, मतलब मैं नाम नहीं लूँगा जी जी, यकीन माने, बहुत इज्जत पाते हुए देखा है। लेकिन मैं जब ब्रेक में मैंने थोड़ा सा सुना किरण, तो यकीन माने मैंने बोला ये ज़रूर सुनाइएगा। चवंदा आहिनि ॿी निड़ी, अक्सर माण्हू चवंदा आहिनि का शइ ईअं थींदी आहे, खंघि अची वेंदी आहे, चवंदा आहिनि ॿी निड़ी। मां सोचींदी आहियां निड़ी त अल्लाह सां हिकिड़ी ॾिनी आहे, ॿी निड़ी छो चवंदा आहिनि इहो। शोभी भाई मैं आपसे पूछना चाहूँगी, असल में थोड़ी सी खांसी हो गई मुझे, तो बात वहीं की वहीं रह गई। लेकिन मुझे ये बताइए कि माशाल्लाह से आज ये हमारे सामने बैठी हुई, आपको कैसा फील हो रहा है और आप इसका फ्यूचर क्या देख रहे हैं? बहुत ज़बरदस्त ब्राइट फ्यूचर देख रहा हूँ। अल्लाह रब्बुल आलमीन बहुत तरक्की दे। वैसे तो मौला ने बहुत नवाजा हुआ है, जो हकीकत बात है, ये देन ही होती है, सच बात ये है। और दूसरी बात ये है कि बहुत सारी हम प्लानिंग्स कर भी रहे हैं, हमारे जहन में चल भी रही है। शानी भाई हमारे साथ मौजूद है, उस्तादों की जगह है, वो भी बहुत इंस्पायर हैं इस बच्चे से कि हाँ यार वाकई में बहुत टैलेंट है। तो फ्यूचर की बात अगर करूँगा तो मैं ये कह सकता हूँ कि अगर ये कंटिन्यू अपनी सिंगिंग रखी तो आप यकीन माने कि क्या ही बात होगी। सही ये है। चले सुनते हैं फिर गज़ल। ये उस्ताद मेहदी हसन की गज़ल। जी जी। किया है दिल ने
कर तेरी बातें की थी मैंने छुप कर तेरी बातें की थी मैंने छुप कर मैंने छुप कर तेरी बातें की थी जाने कब जान लिया महफिल ने जाने कब जान लिया महफिल ने फिर तुझे याद किया है दिल ने ऊंचाई शौक लगा है खिलने माशाल्लाह माशाल्लाह पोजीशन खूबसूरत वाकई। शायरी और बहुत खूबसूरत अदायगी। क्या माशाल्लाह बात से। है। और ये तो गज़ल मैं कह रही हूँ कि मुश्किल तरीन इतनी मुश्किल है कि क्या बात है माशाल्लाह से। ॾाढी प्रैक्टिस कई हूंदी। जी आपी जेॾी महिल इहो मूं गीत मूं चयो त हीअ त अलाए कीअं पई ॻाए छो त मां वरी थोरो सूफ़ी ॻाईंदी आहियां त इन करे थोरो हाई लेवल खणणो पवंदो मां चयो हीअ त सॉफ्ट गानो हीअ त मां ॻाए कोन सघंदसि पर जॾहिं मां उनखे ॿुधो ज़र ॿुधो त बस यादि थी वियो माशाल्लाह इसको ये भी पता है कि लय और ये सारी बिल्कुल। चीज़ों का अंदाज़ा और है ये इसको। मुश्किल गज़ल है क्योंकि मिश्र में ये रागों का हाँ, मैच है हाँ। तो खासकर वो जो जगह ली है कोशक धनी राग में वो बहुत मुश्किल हो जाती है लोगों के लिए स्केल्स के बाद। और सही। शबीर भाई एक तो इसमें गज़ल में जो बात है इसको नरमी से मतलब गाते हैं सॉफ्ट तरीके से बिल्कुल इसे सही गाना बात है, चाहिए बिल्कुल सही बात है, शाबाश। माशाल्लाह क्योंकि अगर देखो। हम सूफी करके इसे गाएंगे ना तो उसमें मतलब वो मज़ा नहीं मज़ा रहेगा हाँ हिते कॉल बटन असी असां सां गॾु आहिनि बशीर पठान भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जी बशीर खां बशीर अहमद पठान जो ॻाल्हायां। जी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां जूं बशीर में मौसम भी बहितरीन आहे ऐं बरसात थी रही आहे। माशाल्लाह माशाल्लाह जी जी सॼी सिंध में माशाल्लाह सुठो मौसम थी वियो आहे। हा जी बिल्कुलु ऐं प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम ऐं अॼु नंढड़ी आई आहे प्रोग्राम में आमना खान ऐं इन जा माशाल्लाह गाना बि ज़बरदस्त आहिनि ॿुधूं पिया। जी जी ऐं अॼु जे लाइ तमामु घणियूं दुआऊं आहिनि असां जूं त ठीक आहे असांजी तरक़ी ॾे ऐं अॻिते वधे इंशाल्लाह पंहिंजे माउ पीउ जो मुल्क जो ऐं नालो रोशन करे। इंशाल्लाह ऐं असांजी तमामु घणियूं दुआऊं आहिनि अॼु जे लाइ। आमीन 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 थैंक यू अदा ॿियो कुझु चवणु चाहींदव? सॼी ॿी ॻाल्हि त सरमत सिंधी खे असां यादि कोन कयो छो त अॼु हुनजी बि अर्थी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु सरमत सिंधी साहब खे बि असां यादि कंदासीं अॼु। माई मिस्टेक त मूंखे जेको आहे उन्हनि जे बारे में बि थोरो वर्क करणु घुरिजे हा ऐं हो बि हिकिड़ो सिंध जो वॾो सिंगर हुयो ऐं माशाल्लाह सां एॾा सुहिणा सुहिणा उन्हनि जा गाना उन्हनि जो आवाज़ जो छा ॻाल्हि आहे त बिल्कुलु अल्लाह साईं उन्हनि जी फैमिली खे बि सब्र अता करे उन्हनि जे जेको आहे दर्जात बुलंद करे। आमना मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको आया आहियो हिते कराची त तव्हांजे माइंड में छा आहे त मतिलबु तव्हां कहिड़ो ख़्वाबु खणी आया आहियो हिते? इंशाल्लाह आप ही जॾहिं हिकु ॾींहुं मां हिते आहियां कल्ह मां पंहिंजे घर हुअसि अॼु मां हिते आहियां इंशाल्लाह सुभाणे मां हिकु वॾी सिंगर थी वेंदसि तव्हांजी दुआउनि सां। इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु असांजी दुआऊं तव्हां सां हर वक़्तु आहिनि। तव्हां कुझु ट्रैक्स बि ॻाया आहिनि? जी मां असगर उदास जीअं तव्हां सां बिल्कुलु कॉल कई ऐं उन्हनि जो जेको उन्हनि जी जेकी शाइरी आहे उहा मां ॻाई आहे सिंध जे थोरो बारे में। अच्छा घणा ट्रैक्स तव्हां ॻाया हूंदा? टेक तक़रीबन मां 2 कराया आहिनि। 2 कराया आहिनि ठीकु आहे। 2 तव्हांजा ट्रैक मतिलबु रेडी आहिनि? जी ऐं हिकिड़ो सॉन्ग आहे मूं वटि
उहो अञा मां रिकॉर्ड कोन करायो आहे, माना अञा उन टेक न ठारायो आहे। अच्छा, त यानी तव्हांजे न का वीडियो वग़ैरह नाहे ठहियल उन्हनि ते? न, कुझु बि नाहे ठहियल, सिर्फ़ु गाना तव्हां रिकॉर्ड करे रखाया आहिनि? अच्छा, ठीकु आहे। त कॉल वठंदासीं। फरमान भुट्टो भाजी कॉल आहे हरकी खां। हलो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख़्याल सां अदा असां तव्हांखे वधीक इंतज़ारु कराए छॾियो। आमना, कीअं लॻंदो आहे जॾहिं तव्हां ॻाईंदा हुयो, तव्हांजा दोस्त थी विया, मिट माइट थी विया, या घर भाती तव्हांखे वेही करे ॿुधंदा आहिनि, त तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे? तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजा घर वारा ॿुधंदा आहिनि मूंखे, या ॿिया का माण्हू ईंदा आहिनि ॿुधण लाइ, त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। अम्मी बाबा तव्हांखे छा चवंदा आहिनि? अम्मी बि तमामु घणी दुआऊं ॾींदी आहे, या अबू बि तमामु घणी दुआऊं ॾींदो आहे। अबू चवंदो आहे हिकु ॾींहुं इंशाल्लाह तूं वॾी सिंगर थी। इंशाल्लाह। तव्हां वधीक वेझो कंहिंजे आहियो, अम्मी जे या बाबा जे? अबू जे। अबू जे वेझो आहियो। बाबा इलाही वणंदो आहे? अम्मी बि तमामु घणी वणंदी आहे, पर अबू हर वक़्तु गॾु हूंदो आहे मूंसां, मतिलबु जॾहिं को ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त अबू मतिलबु घणो साथ ॾींदो आहे। सही। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त न्याणियूं जेके आहिनि उहे पीउ जे ई वेझो तमामु घणियूं हूंदियूं आहिनि। क्यों शोभिबा, ये हकीकत बात है ना? बेटियां ज़्यादा अब्बा के करीबी होती हैं, है ना? मुझे अंदाज़ा है इस चीज़ का। बिल्कुल। तो कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। इंसाफ अली भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी अजी खैर आहे, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ। हाँ, तव्हांजी तबियत सही आहे? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक। थैंक यू अदा, वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी तबियत मालूम कई। जी आमना, ॿियो ॿुधायो भला, घर भातियुनि जे लाइ केतिरा शरारती आहियो तव्हां? मां त शरारत एतिरी न कंदी आहियां। थोरी त कंदा, थोरी 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 कंदी आहियां, पर एतिरो मतिलबु मां पंहिंजे अबू अम्मी खे तंग न कंदी न कंदा आहियो सफ़ा। उहो त तव्हांजो बाबा ईंदो त पोइ पुछंदासीं, थोरी देरि में तव्हांजे बाबा सां असां ॻाल्हाईंदासीं ऐं बाबा खां पुछंदासीं त आमना केतिरी शरारती आहे। ॿिया भाउ भेण त शरारत कंदा हूंदा? ॿियो त के नंढो नथो करे, नंढड़ो भाउ जाम शरारती आहे। हाँ, दड़का ॾींदा आहियो पोइ उन्हनि खे त मां वॾी आहियां, तंग न कर, पढ़ाई थी कयां, या हीअं जेको प्रैक्टिस थी कयां? न बि उअं तंग कोन कंदो आहे। केॾी महिल वायरूं खणी वेठो हूंदो आहे, केॾी महिल बजरी ते वेठो हूंदो आहे, त अम्मी चवंदी आहे मेरो न थी वञे, ऐं वायरूं खणंदो आहे त अम्मी चवंदो आहे अखि वखि में न लॻी पवे। इन करे जाम शरारती आहे। अच्छा आमना, तव्हांजे लाइ तव्हांजे ई शहर मां कॉल आहे, वठंदव कॉल तव्हां? जी बिल्कुलु। तव्हां पाण कॉल वठो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आमना, अबू पे गया जाज़े। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आमना, जाज़े पे गया अबू। जी जी जाज़े। अबू कीअं आहियो? बिल्कुल हमदा ठीक। आमना तो किसी ॾाढी खुशी थी है जी ने, माशाअल्लाह, वेल डन। जी व्यूअर्स, त मां तव्हांखे ॿुधायां त आमना जो चाचू आहे जहाज़ेब, ऐं उन्हनि कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदी ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तमाम बढ़िया से खुशी थी आमना के ॾिसी के तमाम घणी खुशी थी। जी जी अदा, माशाअल्लाह तव्हांजी भाइटी आहे त तव्हांखे मतिलबु कीअं लॻंदो आहे गाना ॻाए थी? माशाअल्लाह पे न कंदा जॾहिं हिनखे ने ॾिसी थी, हिन शौक़ु ॾिठो की हिन मालिक खे शौक़ु ॾिठो की त पोइ असांखे दिलि में चाहत आई त भई आमना अॻिते वधणु खपे, अॻिते अचणु खपे न। जी जी। अल्लाह पाक हिनखे चांस ॾिनो, इंशाअल्लाह असांजी दुआऊं सभिनी जूं हिन सां गॾु अल्लाह पाक हिनखे अञा वक़्तु आणींदो, पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। आमना, तव्हां छा चवणु चाहींदव पंहिंजे चाचा जे लाइ? तव्हां अबू चवंदा आहियो चाचा खे? जी, सभु घर में अबू चवंदा आहियूं। सही। कीअं तव्हांजा अबू कीअं आहिनि? सुठा आहिनि? जी तमामु घणा सुठा आहिनि। हा जी अदा, ॿियो कुझु चवणु चाहींदव आमना जे लाइ? बस आमना जे लाइ इहो आहे त सभई जेके पंहिंजा दुआ कंदासीं त इंशाअल्लाह सभु दुआऊं करना त आमना इंशाअल्लाह अॻिते वधे। इंशाअल्लाह भाई, इंशाअल्लाह। ओके 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 जी, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। आमना, तव्हां कराची पहिरियों दफ़ो आया आहियो? जी, अभी मैं पहिरियों दफ़ा आई आहियां। पोइ तव्हांखे कराची कीअं लॻो जॾहिं तव्हां कराची ॾिठो त? अभी कराची त रोशनियुनि जो शहर आहे, तमामु घणो प्यारो आहे कराची। कराची बिल्कुलु इन ॻाल्हि ते अक्सर मुंहिंजो इतफ़ाक़ थींदो आहे चवणु त कराची बिल्कुलु असांजो पंहिंजो शहर आहे, सिंध जो वॾो शहर आहे ऐं रोशनियुनि जो शहर बि आहे, ऐं कंहिं टाइम तमामु घणो रोशनियुनि जो शहर हुयो, हुआ करता था।
ऐं अॼुकल्ह ॾाढो अफ़सोस थींदो आहे कराची खे ॾिसी, छो जो जेतिरी गंदगी ऐं जेतिरा रोड ख़राबु, जाइ जाइ ते पाणी खॾा ॾिसी करे अफ़सोस थींदो आहे। ऐं वरी जेको हे बारिश वारो जेको सिलसिलो जॾहिं थींदो आहे त उन वक़्तु खॾनि जी ख़बर ई कोन पवंदी आहे, त कॾहिं वञी ख़बर पवंदी आहे त बाइक वारा उन में खॾनि में किरी पिया, या त वरी का जेको आहे गाॾी किरी पई, या त वरी कोई चिंची उन में हादसा थी वेंदा आहिनि अक्सर करे। त बहरहाल अलाह साईं खां दुआ आहे त हीअ बारिश जेको आहे रहमत वारी थिए ऐं एहतियात ज़रूरु कजो। अॼुकल्ह त चवां थी त सिटी ऑफ ट्रैश आहे, सिटी ऑफ लाइट्स त कोन्हे को, सिटी ऑफ ट्रैश चवंदी आहियां। क्या कहते हैं आप शोभी भाई इस बारे में? मैं क्या कह सकता हूँ ये बताएं। आप भी बाइक चलाते हैं। आमना ने हमें लाजवाब कर दिया है कि कराची रोशनियों का शहर है। मैं प्रीवियस कराची में चला गया था पीछे, ज़ाहिर है, तो मैं यही सोच रहा था कि उस वक्त के कराची में और इस वक्त के कराची में ज़मीन और आसमान का फ़र्क है, लेकिन फिर भी ये कि बहुत अच्छा है क्योंकि हमें हर चीज़ यहाँ मैसर है आसानी से, और होती हैं तकलीफ़ात हर जगह पे ही, ज़ाहिर है, ये है। और मैं तो राइडर हूँ, तो थोड़ी बहुत तकलीफात होती ही हैं। अल्लाह अल्लाह खैर करे, अल्लाह खैर करे। मजीद कुछ कह नहीं सकते, मजबूर हैं। फजल मोहम्मद भाजी कॉल आहे जौहर मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? दुआ मां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कराची के रोशन शहर शुरू खां आहे जी, ऐं हिन वक़्तु बि आहे अलाह जो, हिन वक़्तु थोरी मतिलबु त अल्लाह ताला जी उम्मत आहे, वधियल आहे, मखलूक वधे थी, त उन हिसाब सां सभु कुझु वधे थो। ऐं असांखे कोई बि अहिड़ो परेशान न थियणु घुरिजे, जंहिं वक़्तु उहो न आहे। बाक़ी छोरियूं अलाह वीचारियूं अलाह जे तरफ़ां हिकिड़े हिसो आहिनि ज़िंदगी जूं जी, कम्यूनिकेशन पई लॻंदी आहे न। ॿियो अवां जी सिंगर आई आहे थी आमना भेण मुंहिंजी नंढड़ी, जी जी, अल्लाह ताला उन्हनि खे सुठी दात ॾिनी आहे ऐं सुठे माहौल जो, इहो आहे माहौल घर जो सुठो। बिल्कुलु। मां अवां खे अॻु में बि रिक्वेस्ट करे चुको हुउमि त एजुकेशन ॿार खे जेका शुरू खां ॾिबी आहे जी, त उनजी भिते पीड़ पकी कराइबी आहे त हू ॿारु इंशाअल्लाह खे रिज़ल्ट सुठो ॾींदो आहे। बिल्कुलु सही। ऐं हिन नियाणी जो अलाह संभाल नसीब बि सुठो खुलींदो आहे इंशाअल्लाह। मूंखे अॼु हिननि जो ॿुधी शारदी साईं जी शाइरी ॿुधाई त यकीन कयो मूंखे जीतल जेका असांजे आतापुर साहिब आहे जो असां वरी जॾहिं जो हिकिड़ो कलाम आयल आहे बचपन में जीजल आतापुर साहिब जो, त मां उन में ॿ ॾींहं में हलियो वियुसि पहुचे। त हिन वक़्तु बि अलाह हिनजी पुटु पढ़ाई थींदी आहे, सुठो माहौल, सुठी एजुकेशन आहे, सुठी हिनजी संभाल आहे, त हीअ अलाह कंदो असांखे इन्हनि शयुनि जी असांखे कमी महसूसु अॻिते न थींदी इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं तमामु सुठो शोभी भाई अवां साईं डायरेक्टर साहिबु ऐं अव्हांखे खंघि जो बि असां ॾस ॾियूं था सवलो, त खाकूं बरात जो ॾेढ भाउ खीर में गरम करे चांहि जे कोप जेतिरो खीर बचाए जा खाकूं खाई मथां चांहि वांगुरु खीर पियो त ज़िंदगी भर तव्हांखे खंघि न थिए। थैंक यू अदा था। खंघि हुई बि कोन थींदी आहे, बसि असल में चांहि पे पीतमि न त ॿी नड़ी हली वई। अच्छा मूंखे इहो त ॿुधायो भला त इहो छो चवंदा आहिनि त ॿी नड़ी हली वई, काई शइ असां खाईंदा आहियूं त ईअं छो चवंदा आहियूं? इहा ॿी निड़ीअ में त कोन हली आहे, मूंखे चकर छुरी कंदा आहियूं न, या ख़्यालु काॾे मथे थी वेंदो आहे। सही। हिन वक़्तु जीअं बरसाति जो टाइम आहे, इंसानु गाॾी जे असांजा दोस्त मोटरसाइकिल ते घुमनि था, जी जी, पोइ कंहिंखे मोबाइल हथ में आहे, कंहिंजो काॾे ख़्यालु आहे, पोइ थोरो अहिड़ो इन जे करे थोरी तकलीफ़ ईंदियूं आहिनि। जी जी। ऐं कराची त उहा शइ आहे जो मां 78 खां वठी सिपर सेक्टर कराची में अचणु शुरू कयो त ऑटो जो सामान खणंदो सही, त उहो ई माहौल अॼु बि रोशनी ओतिरियूं आहिनि, ओतिरो ई सिर्फ़ु असांजी दिलि रोशन हुजणु घुरिजे। सही सही। ठीक आहे भाउ, ठीक आहे, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां वापसि अचूं था त इंशाअल्लाह आमना जा बाबा असां सां गॾु हूंदा, उन्हनि सां कचहरी कंदासीं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स। ऐं माशाअल्लाह सां आमना तव्हांजे साम्हूं आहे, असांखे सुठा सुठा सॉन्ग्स ॿुधाए रही आहे, कचहरी करे रही आहे। आमना जे पुठियां जेको सफ़रु आहे उनजे वालिद जो आहे, उनजी तरबियत, उनजो ख़्यालु ऐं उनजे गाननि खे ॾिसणु, उनजी अदायगी, हर शइ जो जेको हिकिड़ो सफ़रु जेको तय कयो आहे ऐं करे पियो थो, उहो हुनजे बाबा जो सफ़रु आहे, हुनजे बाबा जो ख़्वाबु आहे, हुनजा बाबा टीचर बि आहिनि।
बिल्कुलु अॼु उन्हनि जा बाबा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, हैदर बख़्श भाउ असां सां गॾु आहिनि। मां उन्हनि खे वेलकम कंदसि, उन्हनि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु, तव्हांजी दुआ आहे। भलीकार कंदसि मां तव्हांखे पंहिंजे शो में। ॾाढो सुठो थो लॻे तव्हांखे ऐं तव्हांजी न्याणी खे ॾिसी करे हिते। महिरबानी तव्हांजी। अदा, तव्हां ॿुधायो त आमना खे तव्हां अॼु हिन जाइ ते ॾिसी करे छा थो महसूसु थिए तव्हांखे? तमामु घणी ख़ुशी महसूसु थिए थी ऐं हिन जी सपोर्ट आउं कंदो आहियां स्कूल जे लिहाज़ सां बि ऐं हिन जे जेको आहे सो सिंगिंग जे लिहाज़ सां हिन जो सपोर्ट कंदो आहियां। माशाल्लाह आवाज़ त तमामु ॿुधो आहे। जी जी अदा, जीअं अक्सर करे तव्हां सां ॻाल्हि थींदी हुई फ़ोन ते, हिकु ॿ दफ़ो तव्हां सां ॻाल्हि थी आहे ऐं आमना सां त थींदी ई रहंदी। त आमना ॿुधायो हुयो, तव्हां बि ॿुधायो त तव्हां टीचर बि आहियो, तव्हां पढ़ाईंदा बि आहियो, त तव्हां कहिड़ी क्लासिस खे पढ़ाईंदा आहियो? ऐं फस्ट खां वठी 5 ताईं प्राइमरी। अच्छा। GPS आजी नूर मोहम्मद शहर, ज़िला मिरपुर ख़ासि, तहलका सिंधड़ी ऐं हिंगोर जो वॾो शहर आहे। माशाल्लाह, सही। त पोइ तव्हां पंहिंजी न्याणियुनि जी तरबियत बि कई आहे? माशाल्लाह माशाल्लाह, मूंखे तक़रीबन 7 छोकिरियूं आहिनि ऐं 3 छोकिरा आहिनि। उन्हनि जी तरबियत त उस्ताद आहियां त लाज़मी कंदुसि न। सही। त तव्हां पढ़ाई ते बि ध्यानु ॾिनो आहे? बिल्कुलु बहितरीनु नमूने। आमना मुंहिंजे फस्ट खां हिनखे आउं तक़रीबन 4थे क्लास ताईं खणी आहियां, पाणी पढ़ायां पियो। सही। ऐं अव्हां जे अॻियां आहे आमना। तव्हांजे ही इन ही स्कूल में आहिनि ॿारड़ियूं तव्हांजूं? GPS नूर मोहम्मद शहर में पढ़े थी। ठीकु आहे। हिकु मिसाली स्कूल आहे। माशाल्लाह। तव्हांजी ॿियूं न्याणियूं बि पढ़नि थियूं? जी हाँ, सभई पढ़नि? माशाल्लाह सभु छोकिरियूं पढ़नि पियूं। सही। का इंटर में आहे, का BA करे रही आहे, का 9th में आहे, का 8th में आहे। सही। पढ़नि पियूं। अदा, तव्हांखे बि ॻाइण जो शौक़ु हुयो? मूंखे हो ॻाइण जो शौक़ु, पर हाणे आवाज़ उहो साथ कोन थो ॾिए न। त पोइ तव्हां छो जेको आहे ट्राई न कई ॻाइण जे लाइ? ट्राई असां कई, हिकिड़ो ॿ चकर पंहिंजो सिंध सुपर स्टार हो ऐं वॉइस ऑफ सिंध हुन में कई, पर पोइ उस्ताद न हुअण जे करे असीं अॻिते न वधी सघियासीं। अच्छा, सही। पोइ तव्हां पंहिंजी न्याणी जी ट्रेनिंग पाण ई कई? आमना हिकिड़ो चकर स्कूल में नात पढ़ी त हिन जो माना उते तमामु घणियूं ताड़ियूं वॻियूं त मुंहिंजो शायदि हिन जे आवाज़ में उहो पावर आहे जेको अॻिते वधी सघे थो ऐं अव्हां जे साम्हूं आहे। सही। त पोइ तव्हां हिनखे पाण ई? जी, आउं हुनखे गीत पाण लिखी ॾींदो आहियां ऐं हिनखे जेको आहे सो ॿुधाईंदो बाबा हिते हीअं ॻाइणो आहे, हिते हीअं ॻाइणो आहे ऐं सूफ़ी ॻाइणो आहे। छा सूफ़ी जेको आहे सो असां मूंखे पसंदि आहे। ऐं मैडम आबदा परवीन ऐं जेको आहे सो मेरा चना आहे, इहे माशाल्लाह मञल नाला आहिनि असीं सिंध जा। जी जी जी। सो उन्हनि खे जेको आहे सो चवंदो बाबा उन्हनि खे फॉलो कर। सही सही। अदा, हिते कॉल वठंदासीं, पोइ तव्हां सां ॻाल्हायूं था पिया। शहरियार कुलाची आहिनि। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू। पर तव्हां कॉल त फर्स्ट टाइम कई आहे? अच्छा अच्छा, अदी आमना सां ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा, कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो भा? हेलो, आवाज़ अचे पियो? हेलो। हेलो। जी जी, शहरियार ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आवाज़ अचे पियो मुंहिंजो अदा तव्हांखे? मैं शहरियार ॻाल्हाई पियो। शहरियार ॻाल्हायां पियो। अच्छा, तव्हां पाण ॻाईंदा आहियो छा? हाँ। त पोइ कुझु ॿुधायो। को सॉन्ग यादि आहे तव्हांखे? ओके ओके शहरियार, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। कॉल ड्रॉप थी वई। शहरियार, नेक्स्ट टाइम कॉल ज़रूरु कजो ऐं कोई न कोई जेको आहे असांखे गानो ज़रूरु ॿुधाइजो। अदा, पढ़ाई जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि मां कयां तव्हां सां, त न्याणियुनि जी पढ़ाई केतिरी ज़रूरी आहे? न्याणी जी पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। छाजे करे न्याणी नसलनि खे सुधारे थी। औरत जेकी आहे उहा ॿार जी जेको आहे सो तोसी करे थी। माउ जेकी आहे पढ़ियल हूंदी त इनशाला माशरो पढ़ियल हूंदो। सही। ऐं तव्हां इहो ई जेको आहे सफ़र पंहिंजी धीउनि सां बि तय कयो पिया? इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं उन्हनि खे बि अॻिते पढ़ाईंदव? इंशाल्लाह इंशाल्लाह। त तव्हां छा था चाहियो त तव्हांजी धीअरूं वॾियूं थियनि, जीअं माशाल्लाह सां जीअं अॻिते पढ़नि थियूं? असांजी दुआ आहे त मास्टर्स कनि। त पोइ तव्हां उन्हनि खे कहिड़ी कहिड़ी जाइ ते ॾिसो था? तव्हां उन्हनि खे मतिलबु अगरि उहो जॉब करणु चाहिनि त तव्हां कराईंदव? बिल्कुलु जॉब कनि, पर पंहिंजे हद ताईं। सही। पंहिंजे हद खां अॻिते न वञे। छा माइट जी इज़त जेकी आहे न
उहा तमामु क़ीमती आहे, तंहिं करे ऐं बिल्कुलु जवाबु कराईंदुसि। सही, बिल्कुलु सही था चओ अदा, ऐं ॾाढो सुठो थो लॻे तव्हां हिते आया आहियो, ऐं इनशाला जेको ख्वाबु तव्हां खणी आया आहियो, ऐं जेको ख्वाबु असल में उहो तव्हांजो ख्वाबु आहे जेको आमना जे ज़रिए पूरो थींदो इनशाला। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह साईं तव्हांजी न्याणी खे जेको आहे नसीब सुठा करे, तव्हांजी हर न्याणी जा नसीब अल्लाह साईं सुठा करे, पर हर सिंध जी न्याणी जा अल्लाह साईं नसीब सुठा करे ऐं उन्हनि खे कामयाबियूं हासिल थियनि इनशाला। अदा तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि, तव्हां पहिरियों स्टेप त तव्हां तय कयो आहे, अॻिते मंज़िल इनशाला अञा आसान थींदी इनशाला इनशाला। शोभी भाई, आप कुछ कहना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगा आमना को कि एजुकेशन तो ज़ाहिर है बहुत ही ज़रूरी है, और जो मौसीकी की तालीम आप ले रही हैं वो उसको कंटिन्यू रखिएगा, और बिल्कुल देखें जो झुका हुआ दरख्त होता है वही फल ज़्यादा देता है, और अपने अंदर एक जैसे कहते हैं एटीट्यूड बिल्कुल नहीं लाइएगा, ताकि आप और ज़्यादा आगे बढ़ सकें। क्योंकि मैं जो आपका फ्यूचर देख रहा हूँ, मैं आपको आगे जाके आबदा परवीन जी की जगह देख रहा हूँ, सनम मारवी जी की जगह देख रहा हूँ, वो बहुत बड़े बड़े नाम हैं, वो भी यहाँ हमारे साथ हैं, अल्लाह उनको ज़िंदगी दे। लेकिन मैं वहाँ तक आपको डीपली देख रहा हूँ कि हाँ इस बच्ची में इतना टैलेंट है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, थैंक यू अदा, तव्हां बि हिते आया, आमना थैंक यू तव्हां बि हिते आयो, ऐं बिल्कुलु जेको ख्वाबु तव्हां खणी आयो त इनशाला अल्लाह साईं तव्हांजो जेको आहे उहो ख्वाबु ज़रूरु पूरो कंदो इनशाला सां। कोई मैसेज जेको अदा तव्हां ॾियणु चाहियो? मैसेज इहो आहे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो ऐं छोकिरनि खे पढ़ायो, इल्मु ज़रूरी आहे असां सभिनी लाइ। सही, इल्मु दौलत आहे ऐं सिंध खे संवारणो आहे त इल्मु हासिल करणो आहे। थैंक यू अदा। आमना वेंदे वेंदे तव्हांजो गानो ज़रूरु ॿुधंदासीं, ठीकु आहे? थैंक यू शोभी भाई, थैंक यू सो मच, आपने भी बहुत अच्छा प्ले किया, और इंशाल्लाह कल आपसे फिर मुलाकात करेंगे इंशाल्लाह ज़िंदगी रही तो। जी व्यूअर्स, त बिल्कुलु असांजो इहो स्टेप हुयो पहिरियों, आमना खे हिते असां घुरायोसीं, ऐं अॻिते मंज़िल इनशाला अल्लाह आसान कंदो। ऐं ज़रूरु इहो चवणु चाहींदसि वेंदे वेंदे त पंहिंजी नियाणियुनि ते एतबार कयो, उन्हनि ते कॉन्फिडेंस रखो, ऐं उन्हनि खे पढ़ायो लिखायो, ऐं जंहिं बि फील्ड में हो वञणु चाहिनि उन्हनि खे एप्रिशिएट कयो, उन्हनि जी सपोर्ट कयो, ऐं उन्हनि खे डिग्रेड बिल्कुलु बि न कयो। ऐं नियाणियुनि खे बि इहो ई चवणु चाहींदसि त तव्हांजा पेरेंट्स जेकॾहिं तव्हांजो मज़बूत सहारो आहिनि त उन्हनि जी इज़त रखो, उन्हनि जी इज़त कयो, ऐं उन्हनि खे कॾहिं बि लेट डाउन न कयो। त इनशाला सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। वेदर ज़रूरु इंजॉय कयो, सर्दियूं आहिनि, बारिश आहे, इंजॉय कयो, पर एहतियात बि ज़रूरु कयो। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। जी आमना। सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया। पंहिंजो अथसि पिलो सारो वगड़ो, सुहे थो ही जंहिंखे ग़रीबीअ सां गजड़ो, ओ पिरो पंहिंजो अथसि पिलो सारो वगड़ो, सुहे थो ही जंहिंखे ग़रीबीअ सां गजड़ो, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ पंहिंजनि सिंधियुनि खे सेड़े रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया, ओ सिंध रंग पंहिंजा विखरे रहिया।